मोहब्बत में कोई चल दिल जे हथा मजबूर न थे रात लबन। दोस्तों मोहब्बत में के त माण्हू कामयाब थींदा हन के नाकाम थींदा हन ऐं के माण्हू खे मोहब्बत बुलंदियुनि ते पहुचाए छॾंदी आहे त के माण्हू मोहब्बत में तबाह बर्बाद थी वेंदा आहिनि के चिरिया थी वेंदा आहिनि के मजनू बणिजी वेंदा आहिनि के रांझा बणिजी वेंदा आहिनि के पुनू थी करे पंहिंजो नालो रोशन कराईंदा आहिनि। दोस्तों अॼु असां हिकिड़े अहिड़े फनकार जी मोहब्बत जो ज़िक्र कयूं था जंहिंजी मोहब्बत तमामु घणी हूंदी हुयसि। हुनजी मोहब्बत में हू फनकार थी करे उभरियो ऐं हुनजी मोहब्बत में हुन तमामु भला कलाम ॻाया। ने सोने के मनायो मुसा यारी रखे, ने सोने के मनायो मुसा यारी रखे। दोस्तों असां ॻाल्हि कयूं था मुरीद अब्बास जी जेको तमामु सिंध जो भलोड़ फनकार हो। नंढी उमिरि में हुन तमामु घणा कलाम ॻाया ऐं हुनजा टोटल एल्बम 9 हुआ पर हुन 9 एल्बम में भी पंहिंजी मोहब्बत खे उजागर कयो। दोस्तों मुरीद अब्बास जी मोहब्बत मुरीद अब्बास मोहब्बत तमामु घणी कई जंहिंसां मोहब्बत कई हुनजे कलामनि में हुनजी गायकी में हू ज़ाहिर करे छंदो हो त हुनजी केतिरी मोहब्बत ऐं कंहिंसां मोहब्बत केतिरी हुई। सूरन जी बरसात शीशे जड़ी दिल मथा ओ सुकैल के जे नसीब में के जीरत मेरा आशिक एड़ी ज़ात जंहिंजी सूर समूरी ज़िंदगी। हुनजी मोहब्बत में ॻायल कलाम तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल विया। अॼु ताईं उहे कलाम मशहूर ऐं मक़बूल आहिनि। दोस्तों चवंदा आहिनि त मुरीद अब्बास जी मोहब्बत जे करे ई हुनखे शहीद कयो वियो। हुनखे होटल ते दोस्तनि सां गॾु वेठे शहीद कयो वियो। हुन मोहब्बत में जेके कलाम ॻाया उहे तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल विया। हुनजा कलाम अॼु ताईं ॿुधिया वञनि था पर हुनजी मोहब्बत जो हुनजे कलामनि में हुन मोहब्बत जो ज़िक्र ज़रूर हूंदो हो। अॼु मूंखे हिकु अहिड़ो ख़त मिलियो आहे ख़बर नाहे अलाए कंहिं लिखियो आहे लॻे थो त हुन खां तकड़ि में पंहिंजो नालो लिखणु विसरी वियो आहे। अॼु मूंखे दोस्तों जॾहिं महबूब सां नाराज़गी थी त हुन उहो नाराज़गी वारा कलाम बि ॻाया हुनखे सम्झाइण जे लाइ ऐं जॾहिं हुनखे हद खां वधीक मोहब्बत थी वई पंहिंजे महबूब सां हुन उहे बि कलाम ॻाया ऐं महबूब खे सम्झाणी थे ॾिनाई। दोस्तों महबूब कंहिंजो बि हुजे पर महबूब त महबूब हूंदो आहे। हुनखे सम्झाणी जो बि हिकिड़ो तरीक़ो हुन अख़्तियार कयो कलामनि ज़रिए। हुन कलामनि ज़रिए पंहिंजी हर ॻाल्हि दिलि जी ॿुधाई हर उहो लफ़्ज़ ॿुधायो जेको हुन चवणु चाहियो पिए। पर दोस्तों हुनखे लालकणी शहर में मोहब्बत जे करे शहीद कयो वियो। हुनजे कलामनि में अॼु ताईं मोहब्बत भरियल आहे। दोस्तों मुरीद अब्बास सिंध जो भलोड़ रागी हूंदो हो। हुन नंढपण में ई राग ॻाईंदो रहंदो हो। दोस्तों हुन नंढपण में झुंगारींदो रहंदो हो। हुनजा कलाम बि तमामु घणा मशहूर ऐं मक़बूल विया। दुनिया त जुदा क्यों आहे मन मौला मिलाए फिरी महबूब जे सदके असांजो ही अर्ज़ अगाए फिरी। दोस्तों हुन पंहिंजी ज़िंदगी में टोटल 9 एल्बम कढिया जिनखे अवाम तमामु घणी मोट ॾिनी ऐं तमामु घणो मक़बूल विया। दोस्तों मुरीद अब्बास जा कलाम अॼु ताईं तमामु घणा पसंदि कया वञनि था। मुरीद अब्बास जहिड़ो नौजवान फनकार सिंध जी आवाम दिलनि में जायूं ॾियो वेठी आहे। दोस्तों मुरीद अब्बास हाणे असांजी विच में नाहे रहियो पर हुनजी मोहब्बत सची हुई। हुनजी मोहब्बत में हू सचो हो। हुनजो महबूब बि हुन सां सचो हो पर हुनखे लालकणी शहर में शहीद कयो वियो। दोस्तों दुआ कयूं था अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुरीद अब्बास के बख्शिश अता फरमाए जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। आमीन।
दोस्तों मां सम्झां थो ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।